अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हाँलाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हाँलाणी ڀرسان ॻोठ सोभो खान चांग में अवामी اتحاد ज़िले नोश़रोफिरोज पारां अवामी जलसो منقد कयो वियो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत सूबाई वज़ीर इरीगेशन अली हसन ज़रदारी, MNA सरदार कमाल चांग, MPA सोहेल अनवर सियाल, PP जो MNA सैयद इब्रार शाह, PP जो MPA सैयद सरफराज शाह, PP जो MPA ममताज चांडियो, पंजाब मां PP जो MPA ममताज चांग, डिविजनल सदर ज़ियाउ अल हसन लंजार समेत मुख़्तलिफ़ PP जे अॻुवान शिरकत कई। जलसे के खिताब कंदे अवामी इत्तेहाद जो सरबराह इमदाद चांग सरदार गुल हसन मशहूरी मुख़्तलिफ़ दोस्तन बिरादरिन सां बाज़ाब्ता तौर PP में शमूलियत जो ऐलान कयो है। PP में शमूलियत कंदड़ इमदाद चांग चयो है त असां PP में गैर मशरूक थी शमूलियत कई है ऐं असां PP वर्कर थी कम कंदासीं, जॾहिं त जलसे में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।